दिलड़ी दई छड़ी ओ मुझे सुनो कलमो भी पढ़ायो ऐं वाइदो भी कयो त मूंखे जन्नत ज़रूर वठी ॾींदो। वाह कुर्बान वञा मदीने जे शहंशाह जे ज़ात जे मथा मुझे आका मदीने जे शहंशाह फरमायो चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। मुझा दोस्त न कलमो पढ़ी बस कयो तब परवाज़ थी। उन जे पीउ उन जे मां रोई करे चयो ओ अल्लाह जा नबी हाणे असां जो नाहे तुंहिंजो खणी बि तोखे वञणो। मुझे मदीने जे शहंशाह पांजे साहबा के फरमायो मुझे मां मुस्तफा जे आशिक के खणो। ईमान वारा गौर कयो वाह मुझे करीम मुस्तफा जा आशिक आहे त यहूदी बच्चो दिल पर के दिलड़ी ॾेई वेठो आ। जीअं जो मदीने जे गलन मां उनखे खणियो गुज़रदा था वञनि चइनी पासन खां माण्हू कतार दर कतार ईंदा था वञनि अखियुनि मां मुंहं मां चहिरे मां मुंहिंजा दोस्त नूर जा वस्कार नजर पिया अचनि। मुंहिंजो आका पियो फरमाए कंहिंखे जन्नती जवान ॾिसणो आहे जो मां मुस्तफा जे गुलाम जो दीदार कयां। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे नमाज़ूं रोज़ा ज़कातूं हज सभु भली ॻाल्हि आहे कोई इनकार कोन्हे लेकिन रोज़ा नमाज़ पिण चङो कम पर अञा की ॿियो फहम जैसा पसी पीअ खे। इन जो मतलब इहो नाहे त नमाज़ न पढ़ रोज़ा न रख न मुंहिंजा दोस्त इस्लाम जो रुकन आहे फर्ज़ आहे हर सूरत में कर्ज़ अदा करणो आहे। इज़त वारो माण्हू सुकून सां कर्ज़ अदा कंदो आहे न त पछाड़ी में हमरा जे मथां बीहंदसि ॾे कर्ज़ केरु थींदो आहे। इस्लाम जा अहकामात फर्ज़ कर्ज़न ज़रूर ॾियणो आहे लेकिन जेको इश्क आहे उहो फर्ज़ नाहे कंहिंजे लाइ दुनिया वारनि जे लाइ पर जेके आशिक आहिनि उन्हनि जे लाइ त फर्ज़ आहे इश्क। जॾहिं दिलि में निस्बत ऐं मुहबत अची वई दोस्तों तोखे विर्द वज़ीफ़ा कोन खपंदा बस उथंदे वेहंदे पीरीअ जी तवार कर तयार तोखे दीदार कर। मुझे मदीने जे शहंशाह खणी आया गुस्ल भी मुझे मुस्तफा जे आशिकन करायो नमाज मुझे मदीने जे न नमाजूं पढ़ी न रोज़ा रखी न जिहाद कई न हज कुछ भी न कई छा कई रुकी यार जो चेहरो सुञातई पिरीअ जो चेहरो सुञातई उन पिरीअ जे चेहरे खे ॾिसी करे पंहिंजी दिलड़ी ॾेई वेठो। मुंहिंजा दोस्त दिल पिरीअ तां कुर्बान कई मुंहिंजे महबूब फरमायो आहे जेको मां मुस्तफा तां जान कुर्बान कंदो आहे मां मुस्तफा बि हुनखे निधड़को कोन छॾींदो आहे। कब्र में मुझो महबूब पान लाहे फरमाई था जेके जन्नती जवान ॾिसणो आहे चो मां मुस्तफा जे आशिक जो दीदार कयो। मुझा मिठा मदीने वारे यार सां प्यार कर हिते भी तुझो बेड़ो पार थींदो उते भी तुझो बेड़ो पार थींदो। मुझो मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम छा तू इए तो समझी त मदीने वाले साईं जे हथ में कुछ कोने को सॼी कायनात पैदा तो खुदा कया मालिक मुख्तार कुल तो मुझो मदीने जो साईं आ। मुझा मिठड़ा अन्या तो के केड़ा दलील दिया आखिरी दलील दे मौजू ते मोटा अल्लाह कुरान में फरमायो छा इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। सुभान अल्लाह प्यार के को समझे ना लतीफ सरकार दाह करे चयो की छाची जे तो खाहोड़ न खफियसी सूझे लदो सुबह
मुलन न मता भुलजी खाहोड़ी कंहिंखे चइबो आहे जेको रात ॾींहुं पंहिंजे प्रिय जे प्यार में मस्त हूंदो आहे। खाहोड़न खफ़ीसी सूझे लधो सुबहान आशिक इन्हें अखरे वञी लंघिया लामकान हू सां गॾिजी हू थिया बाबू से प्रियान गुम थिया महबूब में सबो ई सुबहान आयो नजर उन्हनि जे मालिक खे ॾिठो ई उन्हनि मालिक जो दीदार कयो ई उन्हनि मालिकन खे सुञातो ई उन्हनि मुंहिंजा दोस्तो वक़्तु इजाज़त कोन थो ॾे न त रुॻी क़ुर जो मुंहिंजी आदत आहे लतीफ़ जो बैत बि पढ़ंदो आहियां क़ुर जी तिलावत बि कंदो आहियां सजन साईं जो फ़क़ीर आहियां सूफ़ी आहियां मस्त आहियां काइनात खे ॿुधाइण था चाहियूं मुस्तफ़ा जे उम्मत खे ॿुधाइण चाहींदो आहियां त अल्लाह वारनि जो जेको कलाम आहे उहो लग़्व ऐं फ़ुज़ूल कलाम न आहे उन्हनि जो कलाम क़ुर पाक जो तफ़सीर चाहे कुरान जो भला इन हिकड़े बैत जे माना में कुरान जी आयत पढ़ा 2 मिनट ॿुधाया वा कुरान जी आयत ॿुधाया वा बैत वरी दोहराया याद कयो पोइ वरी कुरान जी आयत पढ़ा लतीफ़ सरकार छा चयो खाहोड़न खफ़ीसी सूझे लधो सुबहान आशिक इन्हें अखरे लंघिया लामकान और पहिरीं बिया खाहोड़ खफ़ी छाहे खाहोड़ खफ़ी असी जे चइबो आहे त हमरा रसे सां वञी चोर खे पकड़ियो खाहोड़ खफ़ी असी खफ़ी छाखे चइबो आहे के नक्शबंदी यार वटि वञ त रसीदी क़ल्बी रूही सिर्री खफ़ी अख़फ़ा चौथो नंबर जेको लतीफ़ो आहे उन जो नालो थे खफ़ी उन चौथे नंबर लतीफ़े सां लतीफ़ सरकार तो फरमांदा खाहोड़ न खफ़ी असी वञी सूथे लधो सुबहान आशिक इन्हें अखरे वञी लंघिया लामकान हू सां गॾिजी हू थिया बाबू से प्रियाम सबो ई सुबहान आयो नजर उन्हनि जे हाणे अल्लाह जो क़ुरान तो पढ़ी ॿुधाई मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सूरह निसा जे अंदर सूरह आल इमरान जे मुंहिंजा दोस्तो आखिरी रुकू में अल्लाह फरमायो इन फी ख़ल्क़िस समावाति वल अर्द हाफिज़ आहे को है ना हाफिज़ थोड़ा गज में ठा ना माशाअल्लाह इन फी ख़ल्क़िस समावाति वल अर्द बेशक ज़मीन न आसमान के मुझो रब तो फरमाए मां पैदा फरमायो वख्तिलाफिल लैलि वन नहार दीह ऐं रात के दीह जो हुजण रात जो गुम रात जो हुजण दीह जो गुम वख्तिलाफ इख्तिलाफ मुझो रब तो चवे इन राज के भी मां रब पैदा कया पर अॻिते छा थो चए लायातिन निशानियूं आहिनि लायातिन निशानियूं आहिनि रात में भी दीह में भी ज़मीन में भी आसमान में भी आहिनि आयातूं लेकिन मुझो रब थो चवे लायातिल उलिल अलबाब मुझो अल्लाह तो फरमाए इन निशान के हर को न जान दो इन निशान के अकुल वारा सुञाणदा के सुञाणदा लतीफ़ सरकार छा चयो खाहोड़ न खफ़ी असी वञी सूझे लधो सुबहान
आशिक इने अखरे वनी लंघिया ला मकान आशिक इने अखरे खफी जिक्र जो नालो हाने आयत जो अगियो हिस्सो मुझा मौला भला अकुल वारा केर हन ओ मुझा दोस्त गौर कयो या अल्लाह अकुल वारा तो तुझे राज़न के समझन था उहे अकुल वारा केड़ा हन अगी आयत कुरान जी बुध त खबर पई मौला असा वट त अकुल वारो हुआ जे वट पैसा जाम होंदा हन गाड़ी ठाऊ की होंदी आ पटाकी घणो होंदो आ कूड़ भी कुछ सजी हणदो आ अल्लाह मा फरमाए इन दौर में त अकुल वारो उनके चवंदा जेको व्याज जाम खाइंदो आ मुझो मौला पंहिंजे महबूब जे सदके पनाह में रखे इए था मानू व्याज खाई अल्लाह अकबर अस्तगफिरुल्लाह 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 तआला रब्बी जे मानू घर में मानी जे वेले ते मानी खाईदा इए था मुसलमान व्याज अल्लाह जी जात पनाह में रखे मुझा दोस्तों मिरू जेको मिरू उहो पनाह घुरंदो मौला इहो व्याजी निभागो मुझे मोहना खुदा पाजी पनाह में रखे मुझा दोस्तों मौजू न तो वटिया वरी के बे पासे हलियो विंदुम अल्लाह जा बानड़ो मौला असा ता कुलवारो उनके चवंदा हो जेको दौलतमंद होंदो आ अल्लाह तो फरमाया तुझी थ्योरिया मां अल्लाह जी कुदरत या नाहे मुझा मौला तुझे कुदरत में अकुल वारो कहड़ो आ जेको तुझे खफी राज़न के जानदो आ जेको मखफी राज़न के जानदो आ अल्लाह तो फरमाए अल्लज़ी यज़कुरून अल्लाह ओ मार बजो बानो जेको मां अल्लाह जो जिक्र जाम कंदो आ सुभान अल्लाह जिक्र जाम कंदो जिक्र किथों मिलंदो मुर्शिद को मिलंदो जह भी बुजुर्ग दे वञ नक्शबंदी दे वञ चिश्ती दे वञ कादरी दे वञ सुहरवर्दी दे वञ जिते भी विंदे ॿुधाईंदो खुदा जो जिक्र छो तो यार जे मिलण जो रस्तो ही हो आ मुझा दोस्तों कुरान ते अचा अल्लाह फरमायो अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह मां अल्लाह जे राज़न के उहे जानन था जेके मां अल्लाह जो जिक्र कंदा हन लतीफ सरकार भी ई चयो छा चयो आशिक इने अखरे वनी लंघिया ला मकान रब भी चयो मां अल्लाह जे राज़न के उहे जानदा जेके जिक्र वारा हुंदा मुझा मौला जो जिक्र जी त सब को दावा कयो वेठो आ मुझो रब तो फरमाए क़ियामो वक़ुदौ वअला जुनूबिहिम उहे मुझा सालिक बना जेके पीछे बीमार बजो जिक्र कंदा हन बैठे बीमार अल्लाह जो जिक्र कंदा हन पर जने पासे भर लेटा पिया हुंदा तने बीमार बजे जिक्र में मस्त लगा पिया हुंदा हन हर हाल में रब जो कुरान बुझा दोस्तों हर हाल में रब तो चवे पांजे यार सा गड हुंदा हन जाहिर बा खल्क हुंदा हन बातिन बा खुदा हुंदा हन जाहिर बा फर्श हुंदा हन बातिन बा अर्श हुंदा हन दुनिया दिसदिया त जमीन ते बैठा हन पर उन जी दिल पांजे महबूब सा गजल त पिरी के सुञाणण वाला ई थे मुंजा दोस्त याद तो कड़ी गाल पिटेम त मुझे महबूब सा मोहब्बत करण वारन के खुदा कदे भी निधन को न छडींदो आ दहे जो वायदो कयो हम 10 लगी 5 मिनट थी विया वायदे मुताबिक मुझो टाइम पूरो थी चुको आ मुझा दोस्तों पर जेको मौजू आ ओ रहजी वयो आ ने करे कुछ घड़ियों तवा के मौजू अगते सेरे तो बुधाया मता फकीर रसूल बख्श चनो चवे यार त मुझे जाहिद भाई पियो भाणे जो सही भाईटन मुझन घुरायो पर फकीर बुधायो कुछ कोन हाने तवा के असुल जेको मौजू आ उन पासे वठी जमा चरियो मानू आदा इन इश्क जे मौज में जन शुरू थी विस त पो वरी रात गुजरी भी थी वाला है अल्लाह जे सुने कुरान जी तिलावत कयम अजो को मौजू जे मौजू ते ही जलसो रखला अबे ऐ अम्मा जे रूह के ईसारे सवाब जेला पाजे अबे जे मायने पाजे दादी के रूह जे सवाब जेला मोहम्मद सिद्दीक मियां जाहिद हुसैन ऐ उन जे भाइरन पाजे अबे ऐ अम्मा जे मगफरत जेला ये महफिल सजाया अचो तरफ जे कुरान का पूछो मदीने वाले घोट जी हदीस ता के बुधाए छले मुजा दोस्तो अजीजो त मुझे आका फरमायो आखिरी
जेको हुकुम फरमायो इहो आ त पंहिंजे अबे अम्मा जे लाइ हमेशा दुआऊं घुरंदा रहो, दुआऊं घुरंदा रहो। मदीने वारे चयो दुआऊं घुरंदा रहो। हाणे चयो त मां तव्हांखे रब जो क़ुरान ॿुधायां त रब कीअं थो सेखारे अबे अम्मा जो अदब। रब थो सेखारे। अल्लाह फरमाए थो वबिल वालिदैन इहसाना, मुझे सुनो करीम रब फरमाइंदो आहे अबे ऐं अम्मा सां सुहिणो वर्ता कयो। गौर सां ॿुधजा नौजवान, रब तो फरमाए अबे ऐं अम्मा सां एहसान कयो। एहसान जो मतलब छा आहे, एहसान जी थ्योरी छा आहे? ए नौजवान गौर कर, एहसान उनखे चइबो आहे अगलो तोसां बुराई करे एवज़ में तूं भलाई करे, अगले तोखे कंडा ॾिना जवाब में तो गुल ॾिना, इहो तुंहिंजो एहसान आहे। अॻियों कर्ज़िया, अॻियों कर्ज़ो मोटाए कोन ॾिनो अथई, वरी कर्ज़ो वठण आयो आहे, वरी तो वरी मथो ॾेई छॾ, चवंदा तुंहिंजो एहसान आहे। अॻियों गुण बि तुंहिंजो कोन लाथो अथमि, वरी तो गुण जे मथां गुण कयो आहे। एहसान इन जो नालो आहे। अॻिलो बेवफ़ाई करे तूं वफ़ा कर, इन जो नालो एहसान आहे। हाणे इते बि गौर सां ॿुधजा, जेको मूं ॿुधायो इहो रब जो क़ुरान आहे। काइनात में अकुल वारा ॿुधा उहा कहिड़ी अमड़ आहे जेका बचे सां बेवफ़ाई कंदी, चौकाई कान कंदी। मता तव्हां मां कंहिंजी अमड़ हुजे बेवफ़ा नथी थी सघे न। भाउ जो नालो आहे बेवफ़ा कीअं थींदी आहे? अमड़ बेवफ़ा कान हूंदी आहे, अबो बेवफ़ा कोन हूंदो आहे। अबो ऐं अम्मा बचे सां नाजाइज़ी कोन कंदा आहिनि। पोइ अल्लाह क़ुरान में ईअं छो चयो? तवज्जो करे ॿुधो ऐं सम्झो। जॾहिं अबो ऐं अम्मा औलाद सां बेवफ़ाई कंदा ई न आहिनि त पोइ अल्लाह क़ुरान में ईअं छो चयो त वबिल वालिदैन इहसाना, अबे अम्मा ते एहसान कयो। एहसान जी माना ई इहा आहे त बुराई जे एवज़ भलाई कयो। जॾहिं अबो अम्मा बुराई कंदा ई न आहिनि त पोइ बच्चे खे हुकुम छो थियो? अॼु त तोखे रब जे क़ुरान जी हिकमत खोले ॿुधाए। इहा हक़ीक़त अबो ऐं अम्मा बच्चे सां नाइंसाफ़ी कोन कंदा आहिनि, नाजाइज़ी कोन कंदा आहिनि। पर मुंहिंजो अल्लाह काइनात जो ख़ालिक आहे, मुंहिंजो अल्लाह काइनात जो मालिक आहे, मुंहिंजो अल्लाह दिलनि जा राज़ ॼाणंदो आहे। मुंहिंजे रब खे ख़बर आहे अहिड़ो ज़मानो बि ईंदो, अहिड़ा बच्चा पैदा थींदा, अबो बि वफ़ादार हूंदो, अम्मा बि वफ़ादार हूंदी, पर जेॾीमहिल को बनीअ जो मामिलो ईंदो, बच्चो कावड़िजी वेही रहंदो, मुंहिंजी अम्मा मूंसां नाजाइज़ी कई आहे, फलाणे बच्चे खे हिस्सो वधीक ॾिनो अथई, मूंसां ज़ुल्म कयो अथई, मूंखे घटि ॾिनो अथई। केॾी महिल बच्चो पीउ सां कावड़िजी वेही रहंदो, पापे प्लाट में ॿिया खाई कई आहे, फलाणे पुट खे वधीक ॾिनो अथई, मूंखे घटि ॾिनो अथई। इहा मुंहिंजा दोस्त, मुंहिंजे रब खे ख़बर आहे अहिड़ा बाना बि पैदा थींदा जेके अबे अम्मा सां दौलत, ॿियो अबे अम्मा जो कोई ॾोह कोन हूंदो, दौलत जे बुनियाद ते, केॾी महिल फ़क़ीराणी जे चवण ते, केॾी महिल ओड़े पाड़े जे चवण ते अबे अम्मा खां परे थींदा वेंदा। अम्मा असां हीअं कयो आहे, पापे असां हीअं कयो आहे। मुंहिंजो रब तो फरमाए हक़ीक़त ईअं कोन हूंदी। अबो अम्मा ईअं कंदा न आहिनि, पर उन्हनि जे दिलि में ख़्यालु थींदो। मां अल्लाह उन्हनि खे बि ॿुधाइण थो चाहियां, भले जो तव्हांजी दिलि मञींदी हुजे मुंहिंजी अम्मा मूंसां नाजाइज़ी कई आहे, मुंहिंजे पापे मूंसां नाजाइज़ी कई आहे, पोइ बि मां रब थो चवई, पोइ बि तुंहिंजे मथां लाज़िम आहे त उन्हनि जा ॾो कंधु झुकाए रख। भले जो तूं सम्झी त मुंहिंजे अबे मूंसां नाजाइज़ी कई आहे, मुंहिंजे अम्मा मूंसां नाजाइज़ी कई आहे। मौला क़ुरान खे अॻिते हाफ़िज़ वेठा, सुभाणे खोले ॾिसजो क़ुरान, 15 सिपारे जो ॿियो रुकू अथव, पहिरीं आयत आहे। अॻिते ॿुधो चवे छा थो रब, एहसान त कर पर जगह कहिड़ी तो रब इंतखाब करे। क़ुरान खे ॿुधे अबे अम्मा खे तो ओढ़ी चुप त कर, ओढ़ा चुप त कर। अरे खुदा जा बाना इन ज़ुबान के कटे पंहिंजे खे उछलाए छॾे, जेका जीजल अमड़ खे चवे पोढ़ी ऐं पीउ खे चवे पोढ़ा। जीव अमड़ उहा, जो ज़ुबान उहा जेका अमड़ चवे बच्चा, चवे कुर्बान वञा मुंहिंजी जीजल अमड़, जीव कयां। पीउ सॾु करे अब्बा चे जीव मुंहिंजा बाबा साईं, जीव मुंहिंजा बाबा साईं, जीव मुंहिंजा बाबा साईं। उहो ई ख़ुशकिस्मत इंसान आहे, ज़ुबान उन जी कम जी आहे जेको अबे अम्मा खे जीव। अल्लाह जो क़ुरान
अल्लाह फरमायो इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। मुझे अल्लाह तो फरमाए जदे तुझो अबो अमा पुराणा थी वञनि। कुरान सुभाणे खोले ॾिसजे। सुभान अल्लाह। इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। अबो अकेलो हुजे या अम्मा अकेली हुजे या ॿई हुजन, जॾहिं पोढ़ा थी वञनि, जॾहिं पुराणा थींदा आहिनि, खंघ बि थींदी आहे, ज़ुकाम बि थींदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घर में आवाज़ बि थींदा आहिनि। इन करे मुंहिंजो रब क़ुरान में उन जगह खे बयान थो करे ख़बरदार थी जा। जीअं मुंहिंजा दोस्त रब थो चवे जीअं सोन केतिरो बि पुराणो थींदो आहे पर सोन पुराणो कोन हूंदो आहे। अबो मां जेतिरा पोढ़ा थींदा वेंदा तुंहिंजे लाइ जन्नत जो रस्तो खोलींदा वेंदा। रुॻी वेझो न थी, वेझो न थी न। क़ुरान ॿुध, जॾहिं अबो अमा कुराड़ा थी वञनि, अल्लाह तो फरमाए फला तक़ुल लहुमा उफ़िन। खबरदार थी जाए। मता केॾी महिल गुस्से जे हालत में, केॾी महिल कावड़ जे हालत में मुंहिंजो रब तो फरमाए फला खबरदार थी जा तक़ुल लहुमा उफ़िन। कॾहिं बि अबे अम्मा जे आॾो उफ़ बि न कुछ जा। तूं असां मटवासी भाॼीअ तो स्कूल मां मोटंदो छोकिरो खण मूंखे मानी कान थी खपे, ॾुध सां तो मानी खावां, हीअं तो थिए मूंखे कान थी खपे हीअं। अरे ख़ुदा जा बाला, इन जीजल अमर जो हिकु राति जो थोरो काइनात न लाहे सघंदी आहे। हिकु राति जो थोरो सॼी ज़िंदगी अमर जा कदम चुमी राति जो थोरो नथो लाहे सघे। छो छा आहे तोखे ख़बर तॾहिं पवंदई जॾहिं ख़ुदि कुराड़ो थींदे, पोइ ख़बर पवंदई त अबो छा थींदो आहे, अम्मा छा थींदी आहे। पोखणी थई त पोख, लतीफ़ सरकार थो चवई पोखणी थई त पोख न तवी दई मुद चढ़ी। पाणी थींदुई पोयारो पोइ सुकी थींदई सोक। जिते लुणंदो सॼो लोक मता सिकी हिकिड़े संगला। पोख अबे अम्मा जा कदम चुम, जीजल के जी जी चो, अबे के जी जी चो। उन खां अॻु में जो तूं कुराड़ो थी वञी अॼु फोट थो चवी, सुभाणे 10 दफ़ा फोट ॿुधणो पवंदई। छो त कणक जी मुद थी अचे न दोस्त, कणक जो पोखबो 100 मणा पर खणबो 50 मणा। पोखबो 100, तोखे बि कुराड़ो थियणो आहे। अॼु तुंहिंजो अबो मां कुराड़नि सुबुह तोखे बि थियणो आहे। रब जो क़ुरान ॿुध। फला तक़ुल लहुमा उफ़िन। खबरदार थी जाए। अबे ऐं अम्मा इस तरफ जो कुरान कीअं पे तो समझाए, जीअं मां बच्चे खे समझाईंदी आहे, रब ईअं मखलूक खे समझाए रहियो। अबे अम्मा जाडो उफ भी न कुछ जा, झिड़क भी न दी जा। मौला छा कया वकुल लहुमा कौलन करीमा। एतरो आस्ते ॻाल्हाए जा, एतरो आस्ते ॻाल्हाए जा जो तुंहिंजो आवाज़ तुंहिंजे अबे अम्मा जे आवाज़ खां मथां न थिए। मुंहुं मुंहुं में ॾेई न ॻाल्हाए जा, अखियूं अखियुनि में ॾेई न ॻाल्हाए जा। कीअं ॻाल्हाए जा, अबे अम्मा जे साम्हूं अची त कीअं बीहजा। इन करे तो क़ुरान ॿुधाई मता चई त फ़क़ीर सजण साईं जो ग़ुलाम किस्सो ॿुधाए वियो। रब तो फरमाए वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। जॾहिं अबे अम्मा जे साम्हूं अची जीअं फरमान बरदार जानवर घोड़ो मालिक जे आॾो कंध झुकाए बीहंदो आहे, ईअं कंध झुकाए बीहजा।
कंध झुकाए भी जा कंहिंजे आॾो अबे जे आॾो अम्मा जे आॾो कंध झुकाए भी जा वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा कंध झुकाए भी जा हाणे अल्लाह तो चवे ॻाल्हि सभु ॿुधायूं भई हाणे ॻाल्हि ॿुध रब तो चवे मुंहिंजा हाणे सभु ॻाल्हियूं रब पाण चयूं हिते अचे मुंहिंजे महबूब खे तो रब मुखातिब ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा वक़ुल वॾे क़ाफ़ सां जिथे कुल ईंदो आहे क़ुरान में डायरेक्ट मुंहिंजो ख़ुदा महबूब मुस्तफ़ा सां मुखातिब वक़ुल ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जी मुंहिंजा मौला कुल जो उहो ख़िताब आहे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह जे वहदानियत जो बयान भी कुल सां शुरू आहे अॼु अबे अम्मा जे दुआ जो बयान भी रब कुल सां शुरू थो करे रब तो सेखारे बुध तो सही न फकीरन के रब तो सेखारे त अबे अम्मा सा एहसान भी कजा उफ भी न कुछ जा झिड़क भी न दीजा ॾाढा भी न ॻाल्हाइजा कंध मथे भी न कजा अखियूं अखियुनि में भी न दीजा कंध भी झुकाए भी जा हाणे रब तो चवे सब कुछ करे तो अञा कोन खटियो आहे खटंदुसि मौला कीअं रब तो चवे हीअं मूंखां दुआ घुर अबे अमला पोइ तूं खट दुआ भी मुझो करीम रब तो बुधाए पर हाणे मुझो रब महबूब के तो चयो वकुल ओ मुझा महबूब मुस्तफ़ा जी मुझा करीम रब पंहिंजे गुनाहगार उम्मत खे मां रब जो पैगाम बुधा अबे अम्मा जे ला दुआ घुरण जो तरीक़ो सिखार मुझा मौला कहिड़ो रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा तर्जुमो तो बुध आयत जो तर्जुमो तो बुध आयत याद कर ओ मुझा महबूबा जी मुझा करीम रब कायनात के बुधा अबे अम्मा जिला मां रब का दुआ घुरन केड़ी रब ओ मुझा परवरदिगार इरहमहुमा उन्हनि जे मथा रहम फरमा कंहिंजे मथा या अल्लाह मुझे अबे अम्मा जे मथा रहम फरमा अॻिते ॿुध इरहमहुमा रब्बिरहमहुमा ओ मुंहिंजा परवरदिगार ओ कायनात जा पालींदड़ ओ कायनात के रिज़्क़ रोज़ी ॾींदड़ मुझे अबे अम्मा जे मथा रहम फरमाए पर कीअं कमा कीअं रहम फरमाए जुमलो ॿुध रब्बयानी सगीरा ओ मुझा मौला जी नंढड़े लागू अबे अम्मा मुँह ते रहम कयो मुझा मौला अज मुझे अबे अम्मा ते भी इए रहम फरमाए जा लफ्ज़न जो इंतखाब ॾिस मुझो रब तो बुधाए त हीअं दुआ कर ईअं त मुझा मौला मुझे अम्मा के माफ़ कर मौला मुझे बाबे जा गुनाह माफ़ कर मौला मुझे बाबे के जन्नत जे बागन मां हिकिड़ो पा न न रब तो चवे ईअं दुआ न घुर ईअं दुआ घुरो रब्बिरहमहुमा ओ मुझा परवरदिगार मुझे अबे अम्मा ते रहम त कर कीअं रहम कर कमा जीअं रब्बयानी सगीरा जॾहिं मां नंढड़ो हुयुसि जीअं मूं ते अबे अम्मा रहम कयो कीअं कयो मूं उबता सुबता अंगल कया मुझो अबू अम्मा खणंदा वया मां ग़लतियूं कंदो वयुसि अम्मा माफ़ कंदी वई चमाट भी कान हयई झिड़क भी कान ॾिनई मूं ग़लती करे नुक़सान कयो खिली छातीअ सां लाइ वरी मूंसां प्यार कई मौला मुझे ऐबन ॾे कोन ॾिठई मुझे ग़लतियुनि ॾे कोन ॾिठई मुझे कमियुनि कोताहियुनि ॾे कोन ॾिठई चई मुझो मासूम बचड़ो आहे मुझो नंढड़ो बचड़ो आहे अगरि भाउदड़ कोन हुजे ख़बरदार थी मुझो मासूम बेसमझा अगरि पाड़े वारे दर कोन हुजे ख़बरदार थी मुझो बेसमझा ओ मुझा मौला जे मूं बेसमझीअ में ग़लतियूं कयूं मुझे अबे अम्मा मूंखे माफ़ कयूं ओ मुझा मौला अॼु मुझे अबे अम्मा खे बि ईअं माफ़ कर जीअं नंढड़े लाॻू उन्हनि मूंखे माफ़ करे छॾियो इहा दुआ सेखारे केरु थो
गला गला कुरान कंहिंजो आहे। सोच त सही मुसलमान सेखारे भी पाण थो करीम रब जुबान मुस्तफा मो तो सेखारे चवे तो ऐ बाना एकड़ो त मुंहिंजो हक थियो तुंहिंजे मथां त अब्बे अम्मा ला दुआ घुर ॿियो मुंहिंजे महबूब मुस्तफा जो हक थियो तुंहिंजे मथां अब्बे अम्मा जे ला दुआ घुर। जेॾी महिल तूं अब्बे अम्मा जे ला दुआ घुरंदो आहीं त मां रब जो हक भी अदा कई महबूब मुस्तफा जी सुन्नत भी पूरी करे। दुआ कंहिंजे लाइ घुरी फकीरो बासी दुआ कंहिंजे लाइ घुरी पंहिंजे अब्बे अम्मड़ लाइ राज़ी के कई रब खे भी मदीने वारे घोट खे भी पोइ मुंहिंजे मदीने वारे जो करम ॾिसो बस आख़िरी 5 मिनट जो फकीर यो बासी पे घर ओ बासी यार जपा जी लॻई कान सर आण मौला पोहा घड़ी आण मदीने वञण जी आए है अञा तई सीनो खुलियो ही कोन हो गई दाव बास में आण मौला ओहा घड़ी आण मदीने वञण जी छो सिक लगिया सरदार जी हरे सिक लगिया सरदार जी सुने मदीने वारे यार जी आण मौला उहा घड़ी आण मदीने वञण जी आण मौला उहा घड़ी आण मदीने वञण जी या मदीने वारे यार जो त इश्क जूं लोलियूं रहियूं पयूं मौजा पहिरीं हाँ अल्लाह चयो अब्बे अम्मा ला दुआ घुर मां रब जो हुकुम भी पूरो थी वेंदो मुझे मुस्तफा करीम जी सुन्नत भी पूरी थी वेंदे। मौला हुकुम कयो मुझे मुस्तफा के उम्मत प्यारी आ चाहे उम्मत प्यारी आ मुझे महबूब मुस्तफा सुनो रस्तो कढी दिनो मुझे आका के खबर आ मुझा के एड़ा हुंदा जेके अण पढ़िया हुंदा जन कुरान कदे पढ़ियो ही कोन हुंदो उनन के खबर ही कान हुंदी कुरान जो आयतो कोन दियो अब्बे अम्मा जो शान बुधो ही कोन हुंदो पर मां मुस्तफा के प्यारा हन छो त ईमान वारा हन मां महबूब जे निस्बत वारा हन एड़ी बाट कढी थो जान जो या तलबी बख्श जीवन त अणजा तलबी बख्शराए छन्या थोरो कह कयो के मदीने जे साईं कयो कह थोरो कयो याद रख जेको जी ठठ ठागर हन दे मुझो खुदा तो पर सदको मुझे मदीने वाले प्यार जो याद रखी सरिया अज तारमा बेड़ा तरो मुझा मिठा तुझे करे गम दर्द वारो भरियो मुझा पुनल तुझे छा बिला वल छा कर्म वहुआ सखी तुझी सखा वहुआ सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरियो रंग के भी कोन ॾिठई ढंग के भी कोन ॾिठई मुझे पीर जो प्यारो है हली आमा रब जो प्यारो है हबशी मगर मौला घुरियो मुझा मिठा तुझे करे अज तारमा बेड़ो तरो मुझा पीरी तुझे करे मुझे आका रस्तो कढी दिनो छा कढी दिनो रस्तो कढी दिनो अण पढ़ियल जट जाहिल 5 वक्त पढ़ण वारन के भी 8 ॾींहं पढ़ण वारन के भी पर ओ भलारा जेके ईद ते ईदा हन यार आहिन त भाड़िया पर मुस्तफा के उहे भी प्यारा सच थो
भाड़ा इन कर तो चवा जो एड़े महबूब सां था निभाइने उन महबूब सां था उनन के औलाद प्यारो मुझे मुस्तफा के उहे भी प्यारा किए प्यारा है मुझे आका मदीने जे शहंशाह अल्लाह फरमाए छड़ियो अकीमुस सलात नमाज कायम कयो मौला किए कयो रब जो यो मुजो मामलो ना है जी मुजो यार चे वही वही पढ़ो जी भरी ना बेयो बास ठो दादा ठो अदा ने बास वार के भरी यार बैठेगी दोस्तों सोचो मुझो ड्राइवर आ जंहिंजो नालो आहे ज़फर राजभर रुगी 5 साल मूंसां गॾु सफ़र में हलियो आहे आधी असर जो गॾु उनखे मथे में सूर थींदो आहे त मूंखे परेशानी थींदी आहे छो त मुंहिंजो ड्राइवर आहे मुंहिंजे गाॾी हलाइण वारो पंहिंजी पघार थो वठे अलाह जे नाले बि कोन्हे वठे भी पंहिंजी पघार थो मगर वो मुंहिंजो हमरफ़ीक आहे मूंसां दुख सुख में गॾु हले थो त मूंखे एतिरो प्यारो आहे जो हुनखे तकलीफ़ थी अचे मूंखां बर्दाश्त न थी थिए दोस्त जेको चंद घड़ियूं गॾु हले उहो एॾो प्यारो आहे जंहिंजे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा राति जूं रातियूं रोई दुआऊं घुरे उहो मुस्तफ़ा खे प्यारो आहे या कोन्हे सोच त सही आहे छा थी वियो आहे मुस्लमाननि असांखे फिरकिन बिरकिन में अचे पंहिंजी बर्बादी करे छॾी थो सुझंदे जाग के अल्लाह जे कामिल वली दे हलियो आ देर न कजा 3-4 दिसंबर ते सजण साईं वट हलियो अचजा मुंहिंजा दोस्त अजीज सोने साईं जो उर्स मुबारक थींदो अचे मुंहिंजे प्रिय सजण साईं जो दीदार कजा ख़बर पवंदी त अल्लाह वारनि जे दीदार करण सां बेड़ो पार कीअं थींदो मुझे आका मदीने जे शहंशाह या अल्लाह नमाज कियां कायम कयो रब जे जी मुझो पुनहल चेव ई पढ़ो जी मुझो दिल पर चेव ई पढ़ो हाने गाल बुध मुझे महबूब एड़ो तरीको नमाज में बुधायो बस आखिरी 5 मिनट हां बस मां भी ॾिठो तहां के हाने 5 मिनट बराल थकायो तो वञा ड्रेक न कंदो ड्रेक न कंदो प्यारे शुगर मिल वारा त यार असां फकीर आशिक सजण साईं मुंहिंजे के थकल तो हुयो पर असां भी थकाए थदा थियो भा थकायो वञाव थो पियो गाल सकत में सिधी आहे इने करे तो कटिया गाल के न त हींअर टाइम खे मां किथे ॾिसंदो आहियां शुरू थींदो आहे त पोइ हक़ सजण साईं ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एड़ो सोनो रस्तो कढी दिनो जेको सभिनी जे लाइ मग़फ़िरत जो ज़रियो बणिजी वियो कहिड़ो नमाज़ी जॾहिं नमाज़ पढ़ंदो आहे पोइ नमाज़ी को क़ुरान पढ़ियल को अणपढ़ियल पर जेको पेश इमाम जे पुठियों पढ़ंदो आहे भले पोयां कुझु बि न पढ़े चई पुठियां हिन इमाम जे इमाम खे त क़ुरान ईंदो नी ज़रूरत जेकी कुछ इमाम पढ़ंदो उन सब जो सवाब उनखे भी मिलंदो पढ़ियल हुजे या न हुजे इन करे जमायत सा पाबंदी सा नमाज पढ़ंदा कयो हाने मोटी तो आखिर में सना अलहम्दु दुरूद दुआ हाने अचो आखिर में दुरूद पढ़ी कुरान पढ़ी रब जे वञान अतहियात पढ़ी मालिक जे अन्यान मुझे प्रिय ते दुरूद पढ़ जी अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद रब जे अन्यान मुझे महबूब जे बचड़न के छोटो चली तो के पांजा बचड़ा प्यारा मुझे मुस्तफा के पांजा बचड़ा प्यारा मुखे वरी सभई प्यारा मुझे प्रिय जे आल ते दुरूद पढ़ जे मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन अल्लाह जे मुझे मुस्तफा दे दुरूद पढ़े मुझे महबूब जे बचन दे पढ़े पर मुझे महबूब जे मोहब्बत में इब्राहिम अलैहिस्सलाम काबो तैयार करे दुआ घुरी हुई इस्माइल पुत्र गड हुई से मौला यो आखिरी महबूब मुझे खानदान में पैदा फरमाए जा मुझे महबूब मुस्तफा जे दादा तो मुझे लादा घुरिया मां पाजे उम्मत लाही वाजिब कयो नमाज तेसी कौन थी गई जैसी मुस्तफा करीम ते दुरूद उन जे बचड़न ते दुरूद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम अज इब्राहिम सोनो भी याद पे तो दे कहजे सदके मदीने वाले कहजे सदके मदीने वाले। यकीन कह कर मदीने वाले साईं जो मां शान शुरू कया
ते ट्रकोड़ो मची विंदो दोस्तों तबीयत में रात गुजरी विंदी पर दुरूद पूरा करे हाने दुआ घुरबिया दुआ दे गौर कर माना दे किए थो बेड़ो पार थे और रब्बी जअलनी मुक़ीमस्सला ओ मुझे परवरदिगार मुखे नमाज ते कायम कर। पहली दुआ तो घुरे हालांकि अनपढ़ेला पर चले पुछा पेशमाम पढ़े भी तो हिन जो बेड़ो पार और रब्बी जअलनी इने करे ई दवारो चेम जो त ई दवारो ईंदो त ई दवारे ॾींहिं पर बरकात नमाज में हा दुआ पढ़ बिया उन जो भी कमड़ो थी विंदो और रब्बी जअलनी मुक़ीमस्सला ओ मुझा करीम रब मुझा परवरदिगार मुखे नमाज ते कायम रख व मिन ज़ुर्रियती मुझे धेर रखे भी मुझे पुटड़ मुझे औलाद है और रब्बना व तक़ब्बल दुआ ओ सजा परवरदिगार ओ दुआ जा कबूल कंदड़ रब्बना ग़फ़िरली मौला मुझा गुनाह माफ कर वले वालिदैया मौला मुझे अब्बे अम्मा के भी माफ कर। जना दुआ तो घरे रब्बना ग़फ़िरली मौला मुखे तमाफ कर वले वालिदैया मुझे अब्बे अम्मा के भी माफ कर जो तरफ भी चयो अब्बे अम्मा जे बख्शिश ला दुआ करो मुस्तफा करीम भी चयो अब्बे अम्मा जे ला दुआ करो हाने किए दुआ करो को घुरे न घुरे महबूब मुस्तफा एड़ो तरीको कढियो रुगी नमाज में पुठा पेश इमाम जे चये चे करे बीहे कदे त नमाज पढ़दो एक दफो भी इमाम जे पोया नमाज पढ़ी सुन्नत अदा करे छे बचा थी वले वालिदैया मौला मुझे अब्बे अम्मा के माफ कर वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। खुदायो साहबा दुआ घुरी या न घुरी बुधा ताबईन दुआ घुरी या न घुरी बुधा सोने अब्दुल कादिर जीलानी महबूबे सुभानी दुआ घुरी या न घुरी बुधा हसनैन करीमैन दुआ घुरी या न घुरी बुधा वलियन गौसल कुतुबन दुआ घुरी न घुरी बुधा पीर मिठा जड़े जवान दुआ घुरी या न घुरी बुधा मशहूरन वाले साईं बादशाह दुआ घुरी या न घुरी बुधा साईं हुसैन शाह कुंबर वारो दुआ घुरी मुझे सोना साईं दुआ घुरी या न घुरी बुधा सजन साईं दुआ घुरे तो न तो घुरे बुधा सैयद शमसदीन बादशाह करुंडिया वाले दुआ घुरी न घुरी बुधा मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी दुआ घुरी न घुरी बुधा सभिनी दुआ घुरी अल्लाह पंहिंजे प्यारन जो दुआ रद कोन कंदो ईमान वारन जो बेड़ो पार करे छॾी इन्हें करे तो बचा पिया हूँ मुझा दोस्तों इन्हें करे तो बचा पिया हूँ न तो सच ईमानदारी सा आईनो आडो रखी करे हिकड़े मिनट जे ला पंहिंजो चेहरो ॾिसो मुझा दोस्तों कूड़ तव्हां असां में ज़िना तव्हां असां में बदमाशी तव्हां असां में शराब तव्हां असां में जुआ तव्हां असां में व्याज तव्हां असां में दुनिया जो तमाम जेके बुराइयूं हन सभई तो असां में मौजूद हन पोइ बि बचाव आहे कंहिंजे करे जो मदीने वारे जे करे इन एतिरनि कमज़ोर न कोताहिन जे करे पोइ बि बचा पिया हूं कंहिंजे करे मदीने वारे जे करे ऐं उहे मदीने वारे जा जेके आशिक के किथे दुआऊं पिया था घुरनि इन्हनि जे सदके बचा पिया हूं जेकर इहे न हुजनि हा न रोबा सियारे के अदा चाचा कंज थी वियो 1.5 कलाक जे बजाय 2 कलाक खां कमु चढ़ी वियो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह जा बानड़ो अल्लाह जी ज़ात पंहिंजे महबूब जे सदके में जन हिन महफ़िल खे सजायो आहे
मियां मोहम्मद सिद्दीक या ज़ाहिद या उन जा ॿिया भाइर अल्लाह जी ज़ात उन्हनि जो महफ़िल खे सजाइण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। करीम रब उन्हनि जे अबे अम्मा उन्हनि जे ॾाॾीअ खे उन्हनि जे क़बरनि खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाए। जेतिरी जमायत आई आहे मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके इन जमायत मां कंहिंजो अबो हूंदो, कंहिंजी अम्मा हूंदी, कंहिंजो भाउ हूंदो, कंहिंजी भेण हूंदी, कंहिंजी ज़ाल हूंदी, कंहिंजो बच्चो हूंदो, कंहिंजी न्याणी हूंदी। मौला जन जा जिगर जेके जुदा थी चुका आहिनि असां त नथा ॼाणो, तुंहिंजी ज़ात ॼाणे थी। उन करीम मुस्तफ़ा जे सदके मुंहिंजा मौला उन्हनि जे क़बर खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ उन्हनि जी मग़फ़िरत फरमा। आयल जमायत जो बेड़ो मुंहिंजा करीम रब पार फरमा। मदीने वारे मीर जे सदके जन महफ़िल सजाई आहे उन्हनि जो महफ़िल सजाइण क़बूल फरमा। माल रिज़्क़ में बचड़नि में ईमान में बरकतूं अता फरमा। या अल्लाह हे वीचारा पुलिस वारनि खे बि शाबस आहे, उन्हनि खे बि शाबस आहे मुंहिंजा मौला। हेॾे सुहिणे प्रोग्राम करण में असां तामन कयो अथनि मौला। उन्हनि जे बचड़नि जी बि पारत अथई मौला। इन्हनि खे वीचारनि खे बि ईमान जो कुझु ज़रूरु में वॾेरनि जी वंगार वहण खां पंहिंजी पनाह में रखिजान। मख़लूक ख़ुदा सां वंगार वहन, ग़रीबनि जी वंगार वहन मौला। इन्हनि जे दिलि में बि छो त मुंहिंजा दोस्तो लॉ एंड फोर्स जा जेके बि माण्हू आहिनि सच इहो अथव उहे जेके काविशूं कनि था तव्हां असांजे लाइ भलो आहे। तव्हां ॾिसो शिकारपुर जे अंदरि वीचारा पुलिस वारा ॿ शहीद थी विया। केतिरनि मुस्लमाननि खे बचाई दे शहीद थी विया। जेकर हू पंहिंजी जान जो नज़रानो न ॾियनि हा त अलाए केतिरा मुस्लमान शिकारपुर में शहीद थी वञनि। यानी रेंजर्स वारा हुजनि या पुलिस वारा हुजनि, फौज जा अफ़वाज पाकिस्तान जा जवान मर्द हुजनि या मुंहिंजा दोस्तो एजेंसियुनि जा माण्हू हुजनि, इहे सदाई पंहिंजी तरी हथेलीअ ते खणी करे मख़लूक ख़ुदा खे सुकून ॾियण लाइ जेकॾहिं इहे पुलिस वारा न हुजनि त चोर त असांखे निंड करण ॾियनि राति जो। सभई पंहिंजियूं पंहिंजियूं ड्यूटियूं निभाइनि था, पर जेका कमी कोताही कनि था, जेका वंगार था वहनि उन्हनि जे लाइ दुआ घुरो त अल्लाह वंगार वहण खां उन्हनि खे पनाह में रखे। ग़रीबनि जो ख़्यालु कनि, ग़रीबनि सां दोस्ती रखनि, ग़रीबनि जा हॾ ॾोकी थियनि। छो त मुंहिंजा दोस्तो जेको ग़रीब जो यार आहे मदीने वारो ताजदार उन सां कंदो प्यार। मुझो मदीने जो घोट उन सां प्यार कंदो आहे जेको ग़रीब जो यार हूंदो आहे। मुझो महबूब मदीने वारा जा आशिक़ो मुझे खुदा वंदे कुद्दूस जी ज़ात उन्हनि खे बि आबाद रखे। उन्हनि जा बि बचड़ा आहिनि, अल्लाह उन्हनि जे बचड़नि खे बि आबाद करे, तव्हां असांजे बचड़नि खे बि आबाद करे। हाणे सुबुह जो सभु कंहिंखे मज़ूरी करणी हूंदी, कंहिंखे दुकान ते वेहणो हूंदो, कंहिं ग़रीब वीचारे खे तगारी करणी हूंदी। अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो मुंहिंजा दोस्त। पोइ ईअं कयो भला मूंखे हिते का जॻह मारे